अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैंने खुश हूँ ठीक ठाक हूँ। हाज़िर थी आज पापनगर जी न्यू अपडेट्स आहिनि गॾु दोस्तों। इन खां पहिरियों असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। हिन नंढड़ी वीडियो में तव्हांखे सॼी अपडेट अॼु ॾींदासीं त हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। त छा मल्हार राबेल जे वार्ता ॻाल्हि या ॿुधी जेका राबेल हुनखे ॾसियो त मूंखे बालाज ख़ान तंग थो करे ऐं मूंसां अलाए कहिड़ा कहिड़ा गुथा लफ़्ज़ ते इस्तेमालु करे मूंसां मुखातिब थिए, त छा मल्हार बालाज ख़ान जो सिर खणंदो? जी न, बिल्कुलु हू कोशिशि ज़रूरु कंदो, पर बालाज ख़ान जो हिन महिल ज़ुल्म जेको उरूज ते आहे हू मल्हार कुझु बि न करे सघंदो हुनखे। ऐं शेरदिल जेको वरियाल जे साम्हूं झुके नथो, हुनखे हथु ॾियण लाइ तयारु न आहे। ऐं वरियाल ख़ान हुन शेरदिल जे चाचे खे इहो चयो आहे, जेकॾहिं शेरदिल असांजे साम्हूं निवड़त न कई त असांजे हथां हू मारियो वेंदो। छा दोस्तो शेरदिल हुनखे हथु ॾींदो? छा हुन सां निविड़ी मिलंदो? जी दोस्तो, इहो बि बिल्कुलु न थींदो। हू पंहिंजी ज़िद तां न मुड़ंदो ऐं वॾेरा पंहिंजी ज़िद तां न मुड़ंदा। त ड्रामे में हिकु ज़बरदस्त मज़ो थियण वारो आहे दोस्तो, जेको तव्हां ॾिसी ऐं दंग रहिजी वेंदव। होॾां बालाज ख़ान खे मल्हार झुकाए न सघंदो ऐं हेॾां वरियाल ख़ान शेरदिल खे झुकाए न सघंदो दोस्तो। ईअं ई एपिसोड हलंदा रहंदा, तव्हां ॾिसंदा वेंदव दोस्तो। जी दोस्तो, त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेटूं ॿुधण ऐं ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़।